ही वीडियो आहे उन आबादकारनि जे लाइ जो हाणे कणिक जो लथी आहे त हाणे कणिक जो रेट हिननि केरु आहे 3000-3200 ते वञी बीहारियो आहे हिननि। जेको गवर्नमेंट जो जेको रेट हुयो 4000 हुयो। हाणे जेको फूड इंस्पेक्टर आहे उहो हारियुनि खे ॿोरियूं ॾिए कोन थो, उहो बारदानो ॾिए कोन थो हारियुनि खे जो हारी उन में कणिक विझी हुननि खे ॾियनि ऐं उन्हनि खे सरकारी रेट मिले। हाणे फूड इंस्पेक्टर जेको आहे उहो ॾिए थो वापारियुनि खे बारदानो 5000 ॿोरी 6000 ॿोरी उन्हनि खे ॾिए थो, उन्हनि मां कमीशन वठे थो। जेके बि फूड इंस्पेक्टर आहिनि तव्हां जांच कराईंदो त फूड इंस्पेक्टर सभु करोड़पति थी विया। छा मूं करोड़पति थी विया आहिनि, पघार मूं करोड़पति थी विया आहिनि सिर्फ़ु इन कमीशन मूं, जेका दलाल मूं कमीशन वठंदा आहिनि। हाणे जेके हारी वञनि था होॾे जेको त बारदाने जे लाइ कंहिं बि सरकारी गोदाम ते चवंदा बारदानो कोन्हे को, ऐं हिननि वापारियुनि खे बारदानो काॾों थो मिले, उहो काॾों बारदानो आणींदा आहिनि जो उन्हनि खे बारदानो मिले थो। ऐं वापारी छा था कनि जो 3200 में 3300 में मण खणनि था हारियुनि मां। हाणे तव्हां ॿुधायो 700-800 जो जेको नुक़सानु थिए थो हारियुनि जो, हूअं त कणिक खे 5000 ते मण खणणु खपे हिननि खे, 5000 मण हुजे। छाकाणि जो जॾहिं DAP भाण जेको तो घणे बोरो हुयो 15000 बोरो हुयो तक़रीबन, ऐं जेको यूरिया भाण उहो हुयो 6000 बोरो हुयो। उन टाइम जो यानी कि कंहिंखे का ख़बर ई कोन हुई हेॾो वॾो भाण महांगो था ॾियूं। ऐं जो हाणे कणिक जो लथी आहे त हाणे कणिक खे वठण जे लाइ तयारु कोन्हनि के, हाणे वारो न अथनि वापारियुनि खे, हाणे वापारी खणनि यानी कि नुक़सानु हारी जो। जॾहिं तॾहिं बि हारियुनि जो फसल जॾहिं बि तयारु थींदो आहे न त उन टाइम जो ई हारियुनि खे ई वरी जेको तो लुपूड़ींदा आहिनि। पहिरियों जेको तो भाण जी सूरत में उनजो रतु पीअंदा आहिनि, वरी पाणी बंदि करे वरी पाणी जी सूरत में उनजो रतु पीअंदा आहिनि। वरी जॾहिं अन्न तयारु थींदो आहे वरी अघ जे सूरत में उनजो रतु पीअंदा आहिनि। ऐं भाण उन टाइम जो हिननि बिले करे छॾियो हुयो, उन टाइम जो जेके ऑफिसर सभु चुप करे वेही रहिया। हाणे हारी कणिक काॾे कनि, कणिक जो तयारु थी आहे काॾे कनि हारी, हारियुनि वटि एतिरो बारदानो त कोन्हे जो खणी रखे छॾनि। हल ठीकु आहे खणी रखे बि छॾनि, पैसनि ते खणी वठी अचनि, पाचका वग़ैरह रखनि बि, पर हुननि खे जेका ॾेती लेती आहे उहा काॾों हू आणनि। जेको हुननि खयो आहे जेको त फसल ते फसल तयारु थियणी, हारी माण्हू जो कमु ईअं ई हूंदो आहे, दुकानदार मां लटो कपिड़ो ॾियणु वठणु, शादियूं बरादियूं जेको बि हूंदो आहे दारोमदार सिर्फ़ु इन ते हूंदो आहे, फसल ते हूंदो आहे। त फसल खणी ऐं सॼो हिसाबु किताबु जेको तो ॾींदुसि। हाणे कणिक जो तयारु थी वई त हाणे उन्हनि मां जनमो हिननि वरितो था, उहे हिननि मां घुरनि था। हाणे जेकर हारी खपाइनि था ॾियनि था वापारियुनि खे, जिन्हनि खे 700-800 रुपए जो नुक़सानु थो थिए यानी कि हर हिकु मण ते। हाणे सब इंस्पेक्टर ॿोरियूं ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को, जॾहिं तॾहिं हारियुनि खे ई पिया माना मारींदा आहिनि। जॾहिं सारियूं लहंदियूं आहिनि त इहो ई कमु थींदो आहे। सारियुनि में बि भाण जेको आहे ब्लैक ते करे छॾींदा आहिनि, वरी जॾहिं सारियूं लहंदियूं आहिनि वरी सारियुनि जो अघु जेको वञी पट ते किराए छॾींदा आहिनि। सारियूं हारियुनि मां निकिरंदियूं वरी चोट चढ़ी वेंदियूं। हाणे बि ईअं ई आहे, कणिक हाणे पट ते आहे, वरी जॾहिं कणिक हारियुनि मां निकिरी वेंदी, आबादगार मां निकिरी वेंदी, वरी इहा ई कणिक वरी चोट चढ़ी वेंदी। ऐं वरी जॾहिं जो कमु ते लहंदो आहे त वरी ईअं ई थींदो आहे हारियुनि सां। कमु ते लहंदो आहे त कमु ते वञी पट ते बीहारे छॾींदा आहिनि। ऐं खंडु वरी घणे किलो आहे, वरी खंड जो तव्हां हिसाबु ॿुधो। यानी कि जेको बि फसल हारी तयारु कंदो, जंहिंमहिल तयारु थींदो आहे त पोइ ओॾी महिल उनखे पट ते बीहारे छॾींदा आहिनि, जीअं वापारियुनि खे फ़ाइदो अचे। हारियुनि खे फ़ाइदो न मिले, वापारियुनि खे फ़ाइदो मिले। जेको ओजागा थो करे, जेको ॾींहुं राति महिनत थो करे ज़मीन में अंदरि नांगनि में, जेको थो राति ॾींहुं जेको थो ऊंधे में वञे, पंहिंजे सलनि जो ख़्यालु रखे, उन्हनि खे उपाए, उन्हनि खे वॾो करे, उनखे तयारु करे, त उनखे वरी पोइ नतीजो इहो ई मिले थो आख़िर में, यानी कि हुनजो पूरो कर्ज़ बि कोन थो लहे। जेको अनाज तयारु थो करे त उन वटि खाइण खां अनाज कोन्हे, जेको तयारु थो करे अनाज त उन वटि खाइण खां अनाज कोन थो बचे। छाकाणि जो जेको हिननि वरितो हर शइ हिननि महांगी वरिती, हाणे जेको अनाज तयारु थिए उहो हाणे सस्तो था खपाइनि, काॾो इहो जेको हिननि जो कर्ज़ु लहे, काॾो हिननि जो पूरा थिए। जेकर ठीकु आहे, जेकर कणिक हिननि जेको त लाथी आहे हेठि कयो त रेट कणिक जो त हल सही आहे, पोइ भला गिह बि त लाहियो वञे न, गिह खे बि हेठि लाहियो, खंड खे बि हेठि लाहियो, पेट्रोल खे बि हेठि लाहियो, जेको लटो कपिड़ो उनजो बि त रेट घटि थियणु खपे न। पोइ त हर शइ खे हेठि आणनि न, सिर्फ़ु रुगी माना हारियुनि खे वञी माना मारींदा आहे। जीअं को शींहं जेको त ॿकरी खे चए थो कुर्बानी जो जेको थो महीनो हले थो पियो, तूं कुर्बानी ॾे। ॿकरी चयो मां त ॾुबरी आहियां, जेको जानवर ज़बरो हूंदो आहे, ताक़तवर हूंदो आहे, कुर्बानी उन जी थींदी आहे। शींहं चयो ॻाल्हि ॿुध, असां त हराम आहियूं, तूं हिलाल आहीं, कुर्बानी तोखे ई ॾियणी पवंदी। यानी कि हारी हिलाल आहिनि, हारियुनि खे ई कुर्बानी ॾियणी पवंदी। जेके दलाल आहिनि, सरमाएकार ऐं ऑफिसर आहिनि, इन्हनि कुर्बानी न ॾियणी पवंदी, छो जो इहे हराम आहिनि न, इन्हनि कुर्बानी न ॾियणी पवंदी, वरी बि कुर्बानी हारी खे ई ॾियणी पवंदी।
हर शइ तयारु हारी थो करे, वरी बि यानी की नफ़रत वरी बि हारी मों ई आहे। हारी कंहिं बि इदारे में वेंदो, हारी खे झिकारी पहुचे करे विहारे चवंदा पहुचे थी हे फलाणे ऑफिसर जे पुटु आयो आहे, फलाणे ऑफिसर जी फ़ोन आई आहे, वरी बि उनखे ई घुराईंदा। जेको अनाज तयारु थो करे त उनजो अनाज खाओ था, भई उन अनाज उपाइण वारे मूं जेको त एॾी नफ़रत, यानी की जिथे हारी वेंदो आहे यानी की लिपूंदा ई हारी खे ऐं मज़दूर खे आहिनि। ऐं जेके वापारी सरमाएकार जेके बि आहिनि उहे हर सीज़न में किरोड़नि जे मथां किरोड़ कमाईंदा आहिनि पिया। जेको तयारु थो करे उनजे जेको त कुल्हे ते पहुचणु लॻो पियो आहे, ऐं जेके वठनि था वञी खपाइनि था यानी की उहे करोड़पति थी था वञनि। त इहो छाजे लाइ? यानी की जेके तयारु था कनि त करोड़पति उहे थियनि न, उहे यानी की ॾींहों ॾींहुं पोइते, ऐं जेके वापार कनि जेके वठनि था अनाज उहे ॾींहों ॾींहुं करोड़पति थींदा था वञनि। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके असांजा वीडियो ॾिसंदा हो लाइक ऐं शेयर कंदा आहियो। अगरि वीडियो पसंदि अचे ऐं सम्झ में अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो।